कारकुन छाकाणि जागीरदाराना समाज, सरमाएदाराना समाज, रियासत जी तबाही वारो समाज, उन समाज में सियासी कारकुन जो जियापो ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हिन समाज में सियासी कारकुन ईअं आहे जीअं तव्हां हिकिड़ो को वण पोखियो, उहो वण कई साल झोलनि मां, लुकुनि मां, सर्दियुनि मां जॾहिं पची रास थिए उहो मेवो झले ऐं उन मेवे खे खाइण जे लाइ सवें माण्हू उनजो पंहिंजो क़तल जेको थियो। असां ऐं शहीद जे वारसनि, शहीद जे औलाद खे ख़ुशहाल ॾिसण जे लाइ हिकु कड़ी गोरी खाधी ऐं सुलह तरफ़ विया आहियूं। उहो मामिलो हाणे सुलह तरफ़ वियो आहे। जेको बि नुक़सानु थियो उनखे हाणे वरी कोन ॾिसबो। हाणे अलाह कंदो त उन सुलह जा रस्ता बि आसान थींदा ऐं थोरनि ई ॾींहंनि में उहो मामिलो जेको आहे सो रफ़े दफ़े थींदो। पर पाण सियासी कारकुननि खे जॾहिं अहिड़नि मौक़नि ते पंहिंजनि दोस्तनि खे गॾु करण लाइ वेहूं था त असां सभिनि जे लाइ चैलेंज आहे। सवल हिकिड़े पंहिंजो मौलाई मजलिस पे पढ़ी, उन में बि उन हक़ ते हलण जी बार बार त असां मौलाई आहियूं, हुसैन ते ऐं अलील मुर्ज़ा जे रस्ते ते हलूं था। उन करे तव्हां असांखे सभिनी खे हक़ ते हलण जे लाइ कुर्बानी ॾियणी पवंदी। हीअ समाज तब्दील करण लाइ जिदोजहद करणी पवंदी। इलाही सारा सियासी कारकुन ॾिसंदो आहियां त जॾहिं बासर थींदा आहिनि त पोइ पंहिंजूं तरजीहात मटाए छॾींदा आहिनि। पोइ उन खां पंहिंजो वतन, पंहिंजी क़ौम, हीउ ज़ुल्म, नाइंसाफ़ी जो निज़ाम, हीउ ज़िलत जो निज़ाम, जंहिंमें कई असांजा शहीद थी था वञनि, मुमताज़ वांगुरु बेगुनाह मारिजी था वञनि। असां इन जेकी बगड़ जेके आहिनि उनखे क़तल करे था छॾनि, पर पाण लातालक थी वेही था रहूं। हीउ लातालकी वॾो गुनाह आहे, गाफ़िल हुजणु वॾो गुनाह आहे। जेकर असां चऊं था त असां हुसैनी आहियूं, जेकर असां चऊं था त असां अली इस्लाम जे रस्ते ते था हलूं, जेकर असां चऊं था त असांखे हक़ जो रस्तो वठिणो आहे, त पोइ कुर्बानी ॾियणी पवंदी, विढ़णो पवंदो हिन समाज सां। उन्हनि बदकिरदारनि, बोतारनि, ज़ालिमनि, सरदारनि जिन सॼे समाज खे यरगुमाल बनाए रखियो आहे। हीअ मुख़्तलिफ़ जेकी बीमारियूं असांजे समाज खे लॻियूं आहिनि न, जंहिंमें अहिड़े क़िस्म जूं शहादतूं, ज़िलतूं, नाकामियूं, मायूसियूं, मारूनियूं, अणबराबरी जो निज़ाम, नाइंसाफ़ी जो निज़ाम, उनजो सबबु इहो आहे जो सियासी कारकुन हुजे, उहो जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहे थो त पंहिंजे वेस्टेड इंट्रस्ट जे करे, नंढनि नंढनि ख़ुसूसी गुरोही मफ़ादनि जे करे, यार मूंखे हितां रोज़गार मिलंदो, यार मूंखे हितां ठीको मिलंदो, यार मूंखे हितां बदिली कान थींदी, यार मूंखे पोइ पंहिंजो विसरी थो वञे त मुंहिंजी तरबियत कहिड़ी आहे, मूंखे करिणो छा आहे। तव्हां ई असांखे समाज तब्दील करिणो आहे। को मलाइका फ़रिश्ता कोन ईंदा। ज़िलतुनि जो निज़ाम, बोताड़को निज़ाम, सरदारी निज़ाम, तबाही जो निज़ाम, ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जो निज़ाम, जंहिंमें कई मुमताज़ जहिड़ा कुंदर असां खां जुदा थी था वञनि, उन्हनि खे बचाइण जे लाइ पाण खे पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। उन करे पाण जॾहिं गॾु थियूं त शहीद सां वचन कयो त तुंहिंजी इहा ॿारल जेकी शम हुई उहा खणी हलंदासीं ऐं सिंध जी ख़ुशहाली, सिंध जे आज पे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं। तव्हांजी महिरबानी।